शहीद ज़ुल्फ़ार अली भुट्टो इंस्टीट्यूट साइंस एंड टेक्नोलॉजी में सिंधी सकाफ़त के हवाले से एक बेहतरीन ऐं आलीशान तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें अहम सियासी शख्सियतुनि समेत इल्मी अदबी शख्सियतुनि शागिर्दनि उस्तादनि साफ़िन जे वॾे अंग शिरकत कई। तकरीब में टैबलोस खाकनि खां अलावा शागिर्दनि विच में तकरीरी मुक़ाबला पिण थिया। तकरीब में मेहमान ख़ास तौर साबिक़ MPA PP अॻवान ग़ुलाम क़ादिर पलीजो ऐं ॿियनि अहम सियासी ऐं समाजी अॻवाननि शिरकत कई। उन्हीअ मौक़े ते ज़बस्ट जे प्रिंसिपल ईंदड़ समूरनि महिमाननि जो शुक्रियो अदा कंदे चयो त असां सिंधियुनि जी हिक क़दीम तारीख़ सकाफ़त ऐं तहज़ीब आहे। अॼु असां पंहिंजी सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कंदे ज़बस्ट में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद करे समूरी दुनिया खे पैगाम ॾिनो आहे त असां सिंधी अमन प्यार ऐं मुहबत जा परचार आहियूं ऐं असांखे पंहिंजी तारीख़ ऐं सकाफ़त पंहिंजी साह खां बि वधीक प्यारी आहे। उन्हीअ खां अॻु तकरीब जे मेज़बान ज़बस्ट जे प्रिंसिपल असद पलीजो आयल समूरनि महिमाननि खे अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया ऐं आख़िर में रिफ्रेशमेंट जो पिणु एहतमाम कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।